हथियार जा भरसां कोच मां लखे रुपयनि जे फुर वारे वाक़े जा सीसीटीवी फुटेजेस धरती टीवी हासिल करे वरिता आहिनि। सीसीटीवी फुटेजेस में हथियारबंद फुर कंदे नज़र अची रहिया आहिनि। सीसीटीवी फुटेजेस में हथियारबंदनि जा चेहरा बि साफ़ नज़र अचनि था। नाज़रीन, ख़बर मांखे ॾियूं पिया सेठार जा भरसां कोच मां लखे रुपयनि जे फुर वारे वाक़े जा सीसीटीवी फुटेजेस धरती टीवी हथ करे वरिता आहिनि। सीसीटीवी फुटेजेस में हथियारबंद फुर कंदे नज़र अची रहिया आहिनि। सीसीटीवी फुटेजेस में हथियारबंदनि जा चेहरा बि साफ़ नज़र अचनि था। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर आशिक हुसैन जी। आशिक, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, नेशनल हाईवे ते मुसाफ़िरनि खे यरगमाल बणाए फुलट वारे वीडियो धरती टीवी न्यूज़ हथ करे वरिती आहे, जॾहिं त फुरकंद हथियारबंदनि जी खैरपुर पुलिस पारां सुञाणप कई आहे। उन सिलसिले में नज़र ईंदड़ हथियारबंदनि मां हिकु हथियारबंद आहे शाहनवाज़ उर्फ गुडे सहतो खे रानीपुर पुलिस हिकु ॾींहुं अॻु मुबीना पुलिस मुक़ाबिल मारण जी दावा कई। मारिजी वियल शाहनवाज़ जो तालुक़ सेठारजा सां हो, जंहिं जिते सेठारजा समेत खैरपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते फुरुनि दाड़नि जा संगीन लोहे जा केस दाख़िल थियल आहे। जॾहिं त बाक़ी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस पारां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हणी रहिया आहिनि। ॿिए तरफ़ खैरपुर जे अवाम पारां खैरपुर जी अहिड़ी कामयाबी ते तमामु घणी सराहनीय जो इज़हार कयो पियो वञे। जी आशिक हुसैन, अव्हां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति अपडेट करण लाइ।